तमा के अब्दुल्ला शाह गाजी जे बावर्ची फोन जे मौलवी साहब जो कम्मा न जो खैर था केर तो गले जी सही अब्दुल्ला शाह गाजी जे मजार जो बावर्ची तो गले जो लंगर में रही दो न जो खैर था छाछो छो फोन जे मौलवी साहब बुध हुई ना इमरान खान चेवा था जो खां लंगर में रही दो भली गाला गरीबन जो भलो थी दो से हां गाल भलिया गरीबन जो भलो थी दो इमरान खान के चो असा वारो कम तू शुरू कयो त पोणे हिक मनो लंगर तू संभाल वजीर आजम जी कुर्सी असा अब्दुल्ला शाह गाजी ते लंगर में रहण वारन के हाणे मुल्क सां मोर्ची हलाईंदा अंडन कट्टन मुर्गन कट्टन खा कौम ते लंगर मुसल्लत कयो थो जो कुछ थे या न थे सुभाणे खतरा लंगर मुंगा ते दी सिंध ताई दा के न पुजाए इमरान खान चयो नवाज शरीफ चोरा जरदारी चोरा असा जो ऐसा करे जो त भाग्य है सब को पहिरियों सिंध में करप्शन मिटायो सिंध बचाए जो रेडियो मां कड़ियो या कोन कड़ियो चोरन जो मुकाबलो असा कयो नवाब शाह में भी इलेक्शन जमीयत बड़ी लारकण में भी इलेक्शन जमीयत बड़ी जी सही नंजे नवाज शरीफ और जरदारी जे दौर में इमरान खान तकीर कई रोजानो 200 अरब रुपयन जी चोरी थी घणी इमरान खान चयो रोजानो घणे जी चोरी थी 200 अरब जी रोज की चोरिया अब 200 अरब इन भागे रोज बचाया 18 महीनन जो हिसाब कयो 200 अरब रोज जा 18 महीने दा घणा पैसा मानू ता जवन तवात में गिरो कोने है तो 200 अरब रोज बचाया मानू ता जवन 80 रुपए पेट्रोल चोरन जो हुकूमत में पेट्रोल 80 रुपए चोर जो हुकूमत में डॉलर 80 रुपए चोर जो हुकूमत में पटालू टमाटर अंडो सब सस्ता गरीब जे बिन बन जी मानी सस्ती तू ने भाग्यो आयो तुझे हुकूमत में महंगाई आसमान दा पगियाड़े भागे का बहुत चोरा भला घण मानी तो सस्ती पे मिले कना गलत तो जमा अब कना गलत तो जमा रुको इते मामलो न रोके तारीख हमेशा के वडो कर 70 सालन में भुट्टो साहब बेनजीर साहिबा जरदारी नवाज शरीफ मुशर्रफ जियाउल हक सब हुक्मरान पाकिस्तान जा मिलायो पाकिस्तान जे सबनी हुक्मरानन 70 सालन में एतरो कर्ज न वरतो आ जेतरो कर्ज 18 महीनन में इमरान खान 70 सालन जो कर्ज 18 महीनन जो कर्ज बराबर जिम्मेदारी से तो गले मोबाइल भरजन के कौम के अंडन पे कट्टन पे मुर्गन पे लंगर पे 10 लाख मानू बेरोजगार डॉलर आसमान सा पेट्रोल आसमान सा पाकिस्तान जे तारीख जो सब का बड़ो कर्ज भरतो बियो रुगो इते मामलो न रोक्यो मौलाना फजलुर रहमान चयो हो तहे बैरूनी एजेंट कया यहूद ने नसरानी जो एजेंट चयो वयो सही ता चंगे भले मुसलमान के यहूदी जो एजेंट गाचो आने ताजो कराची दिला नोटिफिकेशन कड़ियो 149A त कराची के सिंध खंधार ता खबर पईया न अब सिंधियो सिंध के ट्रोन जो इनन हुक्मनामो कड़ियो ता के खबर पईया न पई महंगाई वधी वई कर्ज वधी वियो 2 लाख मानू बेरोजगार थी वियो सिंध के ट्रोन जे फाइल पे दस्तखत कया मनाला न चुकणा जो इठा थी मां चंगन भलन सुठन दोस्तन के फोन कयो मैं जो इमरान खान सिंध जे विरहांगे जी गाल कया अचो त गच्ची करे जतो जहद कयो मां के मुन दोस्तन चयो मौलवी साहब घणो जज्बाती नती थोड़ो फूके हल बेली हरू भरू एडी स्पीड न वाजो सिंध जे विरहांगे जो मसला मां सिंध जो विरहांगो न खोचाया के मोदी साहब वो जे कर हले त अकेलो हल असा तू जला दुआ के चंगा भला मानो गाला न तो गणा अज़बात में चयो से कल मुझे शहीद पे भी चयो हो आज मुझे जनाब में चयो त जेको सिंध के तोड़ी दो हो पार असा सिंध जी तकसीम बर्दाश्त न कंदो से चो इंशाअल्लाह असा सिंध रहण न ॾींदा से जेको सिंध रहंदो पातर
जेको सिंध विराईंदो आए को गैरतमंद सिंधी जेको मांखे जवाब रे जेको सिंध विराईंदो हो पातर खाईंदो इंशाअल्लाह पातर है इंशाअल्लाह यारो डायरी वारो रुगो इते मामलो बुधो तवज्जो सा मांखे लंबो सफर करनो मशायद लंबी चौड़ी तकरीर न करे सगा चंद जरूरी गालियों अर्ज करे रहियो हो लकाणू बेरोजगार थियो पाकिस्तान जे तारीख जो सब का बड़ो कर्ज वरतो बयो डॉलर आसमान सा गाली उपयोग करे गरीब बिन वतन जे मानी जे लाइ परेशान सिंध के तोड़ जो गालियों कयो वयो ऐं रुगो इते मामलो न रोकियो कश्मीर जो सौदो मां जिम्मेदारी से कश्मीर जो सौदो इमरान खान कश्मीर खपाए आयो कश्मीर जो सौदो करे आयो यो कश्मीर जो सफीर न है कश्मीर जो सौदा जो साईं अक़वाम मुत्तहिदा में तकीर न बुधाई वाह जी तकीर कई मां जो को इमरान खान को भली तकीर न मांगंदो बेशक जिसे वाह जी मां कोई न काम भली तकीर अक़वाम मुत्तहिदा में जुल्फकार अली भुट्टो करे आयो हो तकीर पे भली के एजेंडे जो कापियों भी फाड़ी वॉकआउट भी की इन ते एजेंडे जो कापियों भी कोन फाड़ियों वॉकआउट भी कोन कयो भली तकरीर ते कश्मीर फतह ते हा भुट्टे साहब का किन वक्त ते भली तकरीर कोन कई बुधो था गाल समझ में अचे थी मां वरी दोहराइण थो चाहियां पाकिस्तान जे तारीख़ जो सब खां वॾो कर्ज़ 10 लख माण्हू बेरोज़गार सिंध के टोड़ जो मंसूबो कश्मीर जो सौदो ऐं उन खां करतारपुर जो बॉर्डर करतारपुर जो बॉर्डर कंहिंजे लाइ आवाज़ नथो अचे करतारपुर जो बॉर्डर खोलियो वियो कंहिंजे लाइ कायदानी केर कायदानी केरा चाचा कायदानी के काफर चवंदे ज़बान ॾकई थी छा पैर ॾकनी था छा इंशाअल्लाह मदीने जे मीर फरमायो ताजदार अंबिया फरमायो मुसलमान गुनाहगार थी सके थो मुसलमान बेगैरत न थो थी सके ओ मदीने जो साईं मञूं था गुनाहगार हो ऐबदार हो लेकिन मदीने जा साईं असा हिते जेका वेठा हो सब तुंजा आशिक हो बेगैरत हुजूर जा आशिक जगायो बेगैरत कायदानी कह रहे इंशाअल्लाह करतारपुर जो बॉर्डर कायदानी इन अरनन महीनन में आसिया मलऊना जेके पाकिस्तान जे बिन अदालत चयो त ये सरवरे कौने सरकार दो आलम दे शान में गुस्ताखी जी मुर्तकिब बुधो यारो डाहिरी वारो जजन फैसले में लिखियो त हिन औरत हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न अम्मा के छडियो न अब्बे के छडियो न घरवारी के छडियो न नियाणी के छडियो हुजूर जे शान में गुस्ताखी कया बिन अदालत चयो मुझे मुफ्तिन मुनन आलिमन न चयो पाकिस्तान जे अदालत चयो या औरत हुजूर जी गुस्ताखा इनके बाहिए जे फंदे ते लटकायो इमरान खान अमेरिका में तकरीर चयो त पाकिस्तान जे चंद मजहब जुनूनियत रखंदा मुल्लान सां विढ़ी करे इन आसिया मलऊना के मां बाइस परी करतारपुर जो बॉर्डर खोलियो वियो हुजूर जे गुस्ताख आसिया मलऊना के छडियो वियो कायदानी मुसन्निफ के रिहा कयो वियो थरपार कर में 500 एकड़ जमीन कायदानी के अलाट कई वई इस्लामाबाद जे बाहिरो 80 एकड़ जमीन ॾिनी वई कराची में 14 ज़िलहज ते
मस्जिद में अदा करने की इजाजत। कादियानी कुत्तंते कादियानीते कादियानीते रुगो इते मामलो न रखियो थर में ताको परे कोने तो वेजो मासा गड हलो मा देखारे न देखारे मुजी सजा गोलिया 1 2 3 4 5 150 स्कूल खोलिया थो थर में 150 स्कूलन में मासूम बच्चन खे गुलाम अहमद आयजानी रोजाना पढ़ाई कूड़े नबुवत जो दावेदार ओ हुजूर जा आशिको आए को मदीने जमीर जो आशिक गुलामी रसूल में जान भी हाजिर है हुजूर जा आशिक केड़ा ना तखणो कमाल सा हुजूर जा आशिक हथ खणो बैठा रहो हथ खणो कमाल सा ओ मदीने जमीर जा आशिको ओ हुजूर जा दीवानो ए परवानो ओ मदीने जमीर जे हथन सा रोज़े कौसर जी उम्मीद लगाइण वारो ओ हुजूर जे शफाअत जा तलबगारो जेकर क़यामत जे ॾींहुं मदीने जे मीर तहां के चयो तहां जे हूंदे मुंहिंजे ख़त्म नबुवत ते फाड़ा पे लगाया तहां छा कयो सुभाणे कहिड़े मुंहं सां मदीने जे मीर जो सामनो अॼु मां तहां जे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो अल्लाह जो कसम पाकिस्तान जे लाइ पिया निकिरूं अल्लाह जो कसम पाकिस्तान जे लाइ पिया निकिरूं हिन उम्मत जे लाइ मुसलमाननि जे लाइ पिया निकिरूं पाकिस्तान खे तरक्की जे रस्ते ते वठी वञण जे लाइ पिया निकिरूं सिंध जे दुश्मननि सां विढ़ण जे लाइ पिया निकिरूं त ख़त्म नबुवत जे दुश्मननि सां विढ़ण जे लाइ निकिरूं इंशाअल्लाह बधाई चलो हाणे तहां जी मारी नारो लगवा त पो नारो मुर्स माण्हुनि वांगुर लगे ताजदार ख़त्म नबुवत ताजदार ख़त्म नबुवत ख़त्म नबुवत ख़त्म नबुवत ख़त्म नबुवत कायदियानी जद मुर्दाबाद कायदियानी जद कायदियानी जद कायदियानी जद कायदियानी हुजूर जे गुस्ताखन ते ख़त्म नबुवत जे इनकारन ते जन्नत न हुजे अॼु मां तहां जे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो बुधो तवज्जो सां बुधो हेॾे करे कयो अॼु जेकॾहिं मौलवी कामयाब थिया ईंदड़ 50 सालनि ताईं को माईअ जो पट वरी ख़त्म नबुवत जे हिन कानून ते थाड़ो न हणी सघे खुदा न ख़ास्ता अॼु जेकॾहिं मौलवी नाकाम थिया हीअ तहरीक नाकाम थी सुभाणे शायद तुंहिंजनि बच्चनि खे कलमो बि नसीब न थी पर जेकॾहिं कलमो नसीब थियो त नाले मातर कलमो हूंदोरनि खे ख़बर न हूंदी त इस्लाम छा आहे ॿुधो और अमन वञण था चाहिनि तवज्जो हेॾे मुंहिंजे तरफ़ कयो तवज्जो मुंहिंजे तरफ़ कयो मुंहिंजे गुफ़्तगू जा आख़िरी लफ़्ज़ आहिनि तवज्जो मुंहिंजे तरफ़ कयो ॿुधो मां पंहिंजे बाबे जो गोलियुनि में छलनी जनाज़ो खयो मां पंहिंजे अब्बे जे जनाज़े खे गुल्हो ॾिनो सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो जनाज़ो लेकिन शहर के वण जो पत्तो भी न टुटो कराची में जलसो थियो हैदराबाद में बजलसा थियो नवाब शाह में जलसो थियो बदीन में जलसो थियो लाड़काने में बजलसा थियो सक्कर में हाणे कॉन्फ्रेंस थी के वण जो पत्तो भी न टुटो इस्लामाबाद में पर अमन वींदा से लिखी था ॾियूं त मुंहिंजा कारकुन के वण जो पत्तो भी न टोड़ींदा मुंहिंजा कारकुन क़यादत जे हुक्म ते लबैक चवंदा पर जेकॾहिं मुंहिंजे पर अमन एहतजाज खे रोकण जी कोशिश कई वई मां इहो ई जवाब ॿुधण पियो चाहियां चाचा
रोकने जो कोशिश कई वई शायद गिरफ्तारी जो भी तैयारी थी इंशाअल्लाह जे तो इंशाअल्लाह शायद तवज्जो खपे शायद गिरफ्तारी जो तैयारियों थी बाबे जो सब सुन्नतूं जिंदा कयूं तम बस सुन्नतूं रह एक अबे जी सुन्नत हलंदे जेल रहला मुझो बाबो 9 महीना जेल में बियो अबे जे नक्शे कदम ते हलंदे ख्वाहिशा त गोली सीने ते लगे पुठी ते न लगे शहादत ज मौत मिले मौत में हणो कोने बुधी छरियो शहादत ज मौत के गोलियों खो खालिद महमूद खो इनकलाब पथरो राशिद महमूद के केराइंदो घर माना न गिरफ्तारी को तो डर जा न गोली को तो डर जा प्रबोधा जे करे मुंजे पर अमन एहतजाज के रोकने की कोशिश कई वाके गिरफ्तार कयो मुंजन ओहदेदारन के गिरफ्तार कयो घर में वेंदो बाण जा तरा न गलायो मुसलमानो गलायो अब गिरफ्तारी उछोदो पो घर में वेंदो हथकड़ियों लगियूं त घर में वेंदो ओ घोट की खा कराची ताई हर नंडो ऐं वडो शहर बंद हो जण हर नंडो वडो रोड बंद हो जण घुर्जे ओ सजी सिंध जाम थींदी या न थींदी सजी सिंध जाम थींदी या न थींदी अल्लाह ताके जज़ाए खैर दे वेही रहो अल्लाह ताके जज़ाए खैर दे हिम्मत क्यों वियो हां उन्हनि खे इहो ई चयो त न छेड़ मलंगानो मां उन्हनि खे चयो त न छेड़ मलंगानो असां मलंगन खे जेकॾहिं छेड़ियो त पोइ सोचे सम्झे हथ विझिजो पोइ ख़ैर तव्हांजो बि एहतजाज पर अमन हो मुंहिंजे गिरफ्तारी खां पोइ बि चौकनि ते चौराहनि ते रोडनि ते रस्तनि ते मार्केटनि ते धरणा पर अमन हूंदा कंहिं बण जो पतो बि चौक ऐं चौराहे ते न तशद्दुद एहतजाज न हूंदो वाइदो था कयो त घटी घिटीअ में रोड ऐं रस्ते ते बस्ती ऐं पहाड़ में एहतजाज पर अमन गोली आई तो पोइ पुठीअ ते खाईंदो या सीने ते खाईंदो तें गाई तो भजी रोड खाली कंदो या सीने ते चढ़ाईंदो वाइदो मुड़साणो कायदा सिंध तेरे हुक्म पर तेरे हुक्म पर नारे तकबीर भाई तेरा एक इशारा हाजिर हाजिर लहू हमारा भाई तेरा एक इशारा तेरा एक इशारा कायदा सिंध अल्लाह मारा सुमरो असा आखिरी घड़ी ताई पर अमन रहंदा से मुझे कायद चयो हो ना सखर की तकरीर में गोलियां तुम्हारी होगी सीने हमारे असा पर तशद्दुद न पर अमन होंदा से इंशाअल्लाह इनन जालिम हुक्मरानन के भजाए जाए सब भजो के में जुर्रत ना है त तहां जो रस्तो इंशाअल्लाह न रुक 27 तारीख सुबह जो 10 बजे मां कराची का निकरंदो मंजन जो 1 बजे हटड़ी बाईपास हैदराबाद का निकरंदो 3 बजे मंझन जो तहां जो इंतजार सकरंड बाईपास ते कंदो जहड़ी गाड़ी अथव साइकिल मोटरसाइकिल गड़ा गाड़ी घोड़ा गाड़ी हेलीकॉप्टर जहाज कार बस कोच कुछ नथव हला डंगू जवानी तनी थव माके बुधायो 27 तारीख सकरंड बाईपास केड़ा जवान चेड़ी सवारी हथ आई उनते मां संग इस्लामाबाद हलवा वेई न उठी भी माके बुधायो उठी भी करे सब मुजाहिदन के नाम इस्लामाबाद पहुंचना तालिबान जो मुकाबला करना जाबिरन जो मुकाबला करना
कश्मीर के मुल्क दुश्मन हम क्या मांगे? आजादी। हम क्या मांगे? जरा जोर से बोलो, सब मिलके बोलो। तेरा बाप भी देगा। हम चीन चलेंगे, कश्मीर भी मांगे, हम चीन चलेंगे, उलमा भी मांगे, मजदूर मांगे, ताजिर भी मांगे, ये तालिब मांगे, ये राशिद मांगे, पाकिस्तान मांगे, हम चीन चलेंगे, तेरा बाप भी देगा। नारे तकबीर। आखिर में ये बना रहा पर आवाज बनी गारा कहीं मुझे रब बचे करो आवाज दिनो थल उन आवाज से जवाब मिलन खुरजे फेरो नारोई हो ओ न्याजी बेओ नारो नारे तकबीर मुड़ सुमण नारे तकबीर। नारे तकबीर। अना एक दफो मुझा हिजा नारे